अस्सलाम वालेकुम। सिंध एजुकेशन चैनल ते भली कार। अॼु पाण प्रोटीन बाबति पढ़ंदासीं। ही तस्वीर ॾिसी सघो था। हिन तस्वीर में जेके बि तव्हांखे खाधा नज़र अची रहिया आहिनि उन्हनि में जेको आहे उहो प्रोटीन वॾी तइदाद में मौजूदु हूंदो आहे। ही खीर आहे, हिन में प्रोटीन मौजूदु आहे। गोश्त या जेके बि क़िस्म आहिनि, मच्छी आहे, कुकड़ आहे या जेको ॿियो गोश्त, बकरी जो, गऊं वग़ैरह जो जेको बि थिए थो, उन में प्रोटीन वॾी क्वांटिटी में मौजूदु हूंदी आहे। उन खां सवाइ जेके दालूं आहिनि, चणा, चवरा ऐं बेदा, इन्हनि सभिनी में प्रोटीन जेका आहे उहा काफ़ी क्वांटिटी में जेको आहे उहो मौजूदु हूंदी आहे। ऐं इहे प्रोटीन जो सुठो सोर्स हूंदा आहिनि। मतिलबु इन मां इहो खाधो तव्हां खाई तव्हां प्रोटीन हासिलु करे सघो था। अच्छा, प्रोटीन जेको आहे ऑर्गेनिक मॉलिक्यूल आहे। ऑर्गेनिक मॉलिक्यूल मतिलबु जेको कार्बन ऐं हाइड्रोजन, इन्हनि ॿ एलिमेंट गॾिजी ऐं उन सां वरी ॿिया जेके एलिमेंट गॾिजनि ऐं उन मां जेको मॉलिक्यूल ठहे उनखे ऑर्गेनिक मॉलिक्यूल चइबो आहे। जेको प्रोटीन जो नालो आहे उहो बर्ज़ीलियस 1838 में सजेस्ट कयो। ऐं हिन जो जी जे मर्डर जेको आहे उन प्रोटीन जी इम्पोर्टेंस या प्रोटीन जी जेका अहमियत आहे उहा हुन 1883 में ॿुधाई हुई त प्रोटीन जेका आहे उहा तमामु घणी इम्पोर्टेंट आहे। प्रोटीन जेका आहे उहा उन में जेके मेन जेके आहिनि, ख़ासि तौर ते जेके एलिमेंट आहिनि जिन में कार्बन अची थो वञे, हाइड्रोजन अची थो वञे, ऑक्सीजन अची थो वञे, नाइट्रोजन अची थो वञे। इहे चार जेके एलिमेंट आहिनि उहे हर प्रोटीन में लाज़मी मौजूदु हूंदा। उन खां सवाइ कुझु जेके प्रोटीन आहिनि उन में इन्हनि चइनि खां सवाइ सल्फर ऐं फास्फोरस बि थी सघनि था। थी सघे थो कंहिंमें चार एलिमेंट अगरि सल्फर मौजूदु हुजे ऐं कंहिंमें फास्फोरस मौजूदु हुजे, कंहिंमें इहे ॿई जेके आहे उहो गॾु मौजूदु हुजे। प्रोटीन जेके बि आहिनि उहे 20 क़िस्म जे जा अमाइनो एसिड आहिनि। उहे उन्हनि जी अलॻि अरेंजमेंट जे नतीजे में प्रोटीन ठहंदी आहे। जीअं ABC जा 26 लेटर आहिनि। उहे 26 लेटरनि मञा जेके उहे हज़ारे लखे लफ़्ज़ ठहंदा आहिनि। ईअं ई अमाइनो एसिड जेको आहे उहो 20 क़िस्म जा जेके अमाइनो एसिड आहिनि उन्हनि जी अलॻि अलॻि जेका रीअरेंजमेंट थींदी आहे, अलॻि अलॻि तरीक़े सां हुननि जी अरेंज थी ऐं अलॻि क़िस्म जूं प्रोटीन ठाहींदा आहिनि। मिसाल जे तौर ते हिकिड़ी प्रोटीन आहे जंहिंमें 200 अमाइनो एसिड आहिनि। त 200 अमाइनो एसिड मां को हिकिड़ो अमाइनो एसिड अहिड़ो बि थी सघे थो जेको उन 200 अमाइनो एसिड जी प्रोटीन में 30 दफ़ा रिपीट थियो हुजे। ठीकु आहे, उन खां वधीक बि थी सघे थो, उन खां घटि बि थी सघे थो। त मतिलबु इहा जेका रिपीटेशन आहे अमाइनो एसिड जी, उहा अलॻि क़िस्म जा प्रोटीन ठाहींदी आहे। अमाइनो एसिड जंहिं बॉन्ड जे थ्रू हिक ॿिए सां कनेक्ट हूंदा आहिनि, हर ॿ अमाइनो एसिड जेको आहे न उहो पाण में जीअं बॉन्ड जे थ्रू कनेक्ट हूंदा आहिनि उन बॉन्ड खे पेप्टाइड बॉन्ड चइबो आहे। इहो लाज़मी बॉन्ड आहे जेको ॿिनि अमाइनो एसिड जे विच में गॾिबो आहे। उन खां पोइ जेको आहे वरी ॿिया जेके टियों अमाइनो एसिड हुन सां गॾिबो तॾहिं पेप्टाइड बॉन्ड ठहंदो, वरी चोथों गॾिबो पेप्टाइड बॉन्ड। या हर ॿिनि अमाइनो एसिड जे विच में पेप्टाइड बॉन्ड जेको आहे उहो लाज़मी हूंदो। इन बॉन्ड जे थ्रू जेको आहे उहो अमाइनो एसिड हिक ॿिए सां गॾिबा आहिनि। अमाइनो एसिड जे स्ट्रक्चर ते था अचूं। ये सेंटर में ॾिसी सघो था कार्बन। कार्बन जी 4 वैलेंसी हूंदी आहे, यानी हू 4 अलॻि क़िस्म जा बॉन्ड ठाहे सघे थो या 4 अलॻि क़िस्म जे एलिमेंट सां या कंपाउंड सां बॉन्ड ठाहे सघे थो। हाणे मिसाल हीअ जेको हिन साइड आहे NH2, N अगरि 2 हाइड्रोजन त हिते N जा बॉन्ड बि ठाहे कार्बन। ये पूरे के NH2 के अमाइनो ग्रुप चइबो आहे। हिन पासे COOH इनखे कार्बोक्सिलिक एसिड या कार्बोक्सिलिक ग्रुप चइबो आहे। अच्छा, जेके बि ऑर्गेनिक एसिड्स आहिनि उन्हनि में उहे COOH जे मौजूदु हुजण जे करे ई ठहंदा आहिनि। जीअं मिसाल तौरु सिट्रिक एसिड या लीमे जूस में हूंदो आहे त हुनमें COOH ग्रुप ही एसिडिक ग्रुप लाज़मी हूंदो। हिन खां सवाइ नथो थी सघे। ईअं ई एस्कॉर्बिक एसिड आहे या एसिटिक एसिड विनेगर जेको सिरको आहे उन में बि एसिडिक ग्रुप जेको आहे उहो लाज़मी हूंदो। हाणे अमाइनो एसिड जो नालो ॾिसी सघो था। हिन पासे अमाइनो ग्रुप आहे ऐं हिन पासे एसिडिक ग्रुप आहे, तंहिं करे हिन खे अमाइनो एसिड चयो थो वञे। उन खां पोइ टी पोज़ीशन ते H लॻल आहे, चौथी पोज़ीशन ते R यानी रेडिकल जेका ग्रुप या ही जेको आहे ही R जो मतिलबु आहे हिते जेको 20 क़िस्म जो अमाइनो एसिड आहिनि
हिन पोज़ीशन ते हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ कंदा आहिनि। किथे हिते जेका आहे न चेन नंढी हूंदी, किथे हिन पासे वॾी चेन हूंदी, पर मतिलबु हिन पोज़ीशन ते जेको अमाइनो एसिड आहे, हिकिड़ो अमाइनो एसिड ॿिए खां, ॿियो टे खां, टियों चौथे खां, ईअं अमाइनो एसिड हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ जेका चेन ठाहींदा आहिनि उहा हिन पोज़ीशन ते ठाहींदा आहिनि। तंहिं करे हिन खे डिफरेंस करण जे लाइ आर लॻायो वियो आहे। अच्छा, हीअ तस्वीर ॾिसी सघो, हिन में हिकिड़ी मच्छी जी तस्वीर ठहियल आहे। मच्छी जो आहे उहो उन में प्रोटीन जो आहे काफ़ी क्वांटिटी में मौजूदु हूंदा आहिनि। हीअ अमाइनो एसिड ॾेखारियल हिते, हीअ त सिर्फ़ु 8 अमाइनो एसिड आहिनि, पर हिन मच्छी में जो आहे उहो हिकिड़ी जेका प्रोटीन हूंदी आहे उन में 100 या 200 अमाइनो एसिड हिकिड़ी प्रोटीन में थी सघंदा आहिनि, ऐं अहिड़ियूं काफ़ी सारियूं प्रोटीन जो आहे उहो हिकिड़ी फिश जे अंदरि हूंदियूं आहिनि। त हीअ मिसाल तौर हिते LYS ॾिसियल आहे, लाइसीन आहे, हिते ग्लाइसीन आहे, GLY ग्लाइसिन अमाइनो एसिड आहे, LEU ल्यूसीन अमाइनो एसिड आहे, VAL वैलिन आहे। त जेका आहे न हीअ अमाइनो एसिड गॾिजी पाण में गॾिजी हिकिड़ी वॾी प्रोटीन ठाहींदा आहिनि। हाणे हिकिड़ी जेका अमाइनो एसिड आहे उहा हीअ स्ट्रक्चर ॾिसी सघो, हिकिड़ी अमाइनो एसिड अहिड़ी हूंदी आहे जीअं पाण पहिरीं बि डिस्कस कयो। हाणे इन हिकिड़ी अमाइनो एसिड वारी मुख़्तलिफ़ एलिमेंट गॾिजी हिकिड़ी ठाहींदा आहिनि। इनमें त नाइट्रोजन मौजूदु आहे, हाइड्रोजन मौजूदु आहे, कार्बन मौजूदु आहे, ऑक्सीजन मौजूदु आहे। त हीअ जेके आहिनि से एलिमेंट जेको आहे सो गॾिजी हिकिड़ो नंढो मॉलिक्यूल अमाइनो एसिड था ठाहिनि। अमाइनो एसिड वारी पाण में गॾिजी हिकिड़ो वॾो मॉलिक्यूल प्रोटीन था ठाहिनि। हाणे हिते पेप्टाइड बॉन्ड जे बारे में ॿुधायल आहे। हाणे हीअ ॾिसो, हिकिड़ो अमाइनो एसिड आहे, हेॾां खां वरी ॿियो अमाइनो एसिड आहे। हाणे हिकिड़े अमाइनो एसिड जो जेको COOH कार्बोक्सिलिक ग्रुप आहे, ऐं ॿिए अमाइनो एसिड जो NH2 ग्रुप। हाणे NH2 ग्रुप मां हिकिड़ो हाइड्रोजन निकिरंदो, कार्बोक्सिलिक ग्रुप मां हिकिड़ो OH ग्रुप निकिरंदो। हाणे ॿ ही हाइड्रोजन ऐं हिकिड़ो ही ऑक्सीजन, इहे गॾिजी वाटर मॉलिक्यूल ठाहींदा। ऐं ही जेको हितां जेको ही कार्बन आहे, इहो हितां हिन नाइट्रोजन सां गॾिजी पेप्टाइड बॉन्ड ठहंदो। त ॿ जेके नंढा मॉलिक्यूल जेके आहिनि उहे पाण में गॾिबा आहिनि। इन प्रोसेस खे कंडेंसेशन चइबो आहे, ऐं कंडेंसेशन जे नतीजे में हिकिड़ो वाटर मॉलिक्यूल रिलीज़ थींदो आहे, ऐं उहो उन में बॉन्ड ठही वेंदो आहे। त हीअ वाटर मॉलिक्यूल रिलीज़ थियो, कंडेंस थियो, त हीअ जेको हिते बॉन्ड ठहियो, इन बॉन्ड खे पेप्टाइड बॉन्ड चइबो आहे। ईअं ई वरी जेकॾहिं हीअ अमाइनो एसिड आहे, हीअ वरी ॿिए कंहिं हीअ वारो ॿिए अमाइनो एसिड सां मिलंदो, त उन में इहो ई प्रोसेस थींदो। हितां OH ग्रुप रिमूव थींदो, ऐं ॿिए मां हाइड्रोजन रिमूव थींदो, ऐं वाटर मॉलिक्यूल जेको आहे उहो रिमूव थींदो, ऐं बॉन्ड ठहंदो पेप्टाइड बॉन्ड। ईअं जेको आहे लॉन्ग चेन ठहंदी वेंदी प्रोटीन जी। स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन जा जेको आहे उहो 4 क़िस्म जा स्ट्रक्चर हूंदा आहिनि। प्राइमरी स्ट्रक्चर, सेकेंडरी स्ट्रक्चर, टर्शरी स्ट्रक्चर, क्वाटरनरी स्ट्रक्चर। जेको प्राइमरी स्ट्रक्चर आहे उन में अमाइनो एसिड जेके आहिनि उहो लीनियर चेन, यानी स्ट्रेट चेन में सिधी हिकिड़ी चेन हूंदी आहे, बिल्कुलु उन में के वर वकर कोन हूंदा आहिनि, सिधी सिधी चेन हूंदी आहे, त उनखे प्राइमरी स्ट्रक्चर चइबो आहे। जेका सेकेंडरी स्ट्रक्चर आहे उन में जेका प्राइमरी स्ट्रक्चर हूंदो आहे वारी चेन हूंदी आहे, उहा स्पाइरली क्वाइल हूंदी आहे, मतिलबु स्प्रिंग वांगुरु जेको आहे हीअं वेड़ बि स्प्रिंग वांगुरु जेको आहे न उहो वेड़ियल हूंदी आहे, वेड़ियल हूंदी आहे, उनखे सेकेंडरी स्ट्रक्चर चइबो आहे। जो पाण खे तस्वीर ॾिसंदासीं उन में पाण खे वधीक क्लियर थींदो। जेको प्राइमरी स्ट्रक्चर आहे उनजी एग्जांपल जेका आहे, उनजो जेको मिसाल आहे प्रोटीन जो, उहा इंसुलिन आहे। इंसुलिन मां सभु वाक़िफ़ हूंदा, इंसुलिन जी खोट जे करे डायबिटीज़ मेलाइटस या शुगर जी बीमारी थींदी आहे, ऐं उनजो इंजेक्शन में मिलंदियूं आहिनि। त हीअ जिस्म में प्रोड्यूस थींदो आहे, हिकिड़ो प्रोटीन आहे। इहो इन जो जेको स्ट्रक्चर हूंदो आहे प्राइमरी स्ट्रक्चर हूंदो आहे। जेका सेकेंडरी स्ट्रक्चर आहे उन में जेके उनजो जेको प्रोटीन जो मिसाल आहे, उन में जेका स्पाइडर वेब जेको ॼारो ठहियलु हूंदो आहे, जंहिं प्रोटीन जो ठहियलु हूंदो आहे, उहा बि सेकेंडरी स्ट्रक्चर जी हूंदी आहे। उन खां सवाइ हेयर, यानी जेका वार हूंदा आहिनि, वार जंहिं प्रोटीन जा ठहियलु हूंदा आहिनि, उन प्रोटीन जो सेकेंडरी स्ट्रक्चर हूंदो आहे। उन खां पोइ टर्शरी स्ट्रक्चर जेको आहे उहो सेकेंडरी जेका स्ट्रक्चर हूंदो आहे, उहो जंहिं महिल 3 डायमेंशनल हिकिड़ो फोल्ड ठाहींदो आहे, त उनखे टर्शरी स्ट्रक्चर चइबो आहे। हिन जो मिसाल जेको आहे उहो लाइसोज़ाइम आहे। लाइसोज़ाइम हिकिड़ो एंज़ाइम आहे जेको वाइट ब्लड सेल, जिस्म जा जेके सफ़ेद जुदा हूंदा आहिनि उन्हनि जे अंदरि हूंदो आहे। उहे जंहिं महिल बैक्टीरिया खे डाइजेस्ट कंदा आहिनि, त बैक्टीरिया जी जेका सेल वॉल हूंदी आहे उनखे ही तोड़े डैमेज कंदो आहे। त हीअ हिकिड़ो एंज़ाइम आहे, फंक्शनल प्रोटीन आहे, ऐं जेको टर्शरी स्ट्रक्चर में मौजूदु हूंदो आहे। क्वाटरनरी स्ट्रक्चर छा हूंदो आहे? क्वाटरनरी स्ट्रक्चर में ॿ जेके आहिनि अलॻि चेन पाण में वेड़ियल हूंदियूं आहिनि,
उन खे स्ट्रक्चर खे क्वाटरनी स्ट्रक्चर चइबो आहे। हिन जो जेको मिसाल आहे हीमोग्लोबिन। हीमोग्लोबिन काफ़ी सारा हीमोग्लोबिन मॉलिक्यूल गॾिजी जेको रेड ब्लड सेल इंसान जे ॻाढ़ा जुदा हूंदा आहिनि सेल हूंदा आहिनि उहे ठाहींदा आहिनि। ऐं हीमोग्लोबिन जो कमु हूंदो आहे ऑक्सीजन सप्लाई करणु, जिसम में ऑक्सीजन सां बाइंड करे जिसम में ऑक्सीजन सप्लाई कंदा आहिनि। हिन तस्वीर में था ॾिसूं, हीअ जेका पहिरीं तस्वीर आहे हिन में ॾिसो हीअ प्राइमरी स्ट्रक्चर बिल्कुलु स्ट्रेट चैन लीनियर चैन आहे। उन खां पोइ सेकेंडरी स्ट्रक्चर हीअ ॾिसो वेरियल सेडियल आहे, स्प्रिंग वांगुरु जेको आहे उहो वेरियल आहे। त हीअ सेकेंडरी स्ट्रक्चर जेको टर्शरी स्ट्रक्चर आहे उहो सेकेंडरी स्ट्रक्चर वरी 3 डायमेंशनल फोल्ड, हीअ ॾिसो हीअ जेको वर वकड़ जेको वेरियल सेडियल आहे त इहो जेको आहे उहो टर्शरी स्ट्रक्चर थो थी वियो। ठीकु आहे, त जेको क्वाटरनी स्ट्रक्चर आहे उन में वरी टर्शरी स्ट्रक्चर जूं ॿ अलॻि चैनूं हूंदियूं। हाणे हीअ हिकिड़ी चैन आहे, हीअ ॿी पहिरीं साॻी चैन आहे, इहे ॿ चैनूं वरी हिकिड़ी ॿिए अलॻि क़िस्म जी चैन आहे वेरियल आहिनि। त हीअ जेको आहे उहो जो क्वाटरनी स्ट्रक्चर आहे ॿ अलॻि चैन हूंदियूं आहिनि। फंक्शन ऑफ प्रोटीन, प्रोटीन जा जेके उहो काफ़ी सारा कम आहिनि जेके बि जानदार आहिनि। जीअं पहिरीं बि डिस्कस कयो उन्हनि जो जेको बि जेको जिस्म ठहियलु आहे जेको बि स्ट्रक्चर आहे उहो सभु इहे सभु प्रोटीन जो ठहियलु हूंदो आहे। उन खां सवाइ जेको स्ट्रक्चर खां सवाइ अच्छा स्ट्रक्चर जीअं त स्ट्रक्चर जेको बि उहो प्रोटीन था ठाहिनि, इन करे जेके नंढड़ा ॿार हूंदा आहिनि, छो त ॿार खे वाध करणी हूंदी आहे, वधणो हूंदो आहे, ग्रोथ करणी हूंदी आहे। त वॾे माण्हू जे मुक़ाबले में जेको 18 साल जी उमिरि खे पुॼी वियो आहे यानी हिकिड़ो उनजो जिस्म ठही वियो आहे, उन जे मुक़ाबले में जेको नंढो ॿार आहे उन जे लाइ प्रोटीन लाज़मी हूंदी आहे। जेकर उनखे प्रोटीन न मिले उन जी ग्रोथ जेका आहे उहा अफेक्ट थींदी आहे, उहा मुतासिर थींदी आहे। ऐं उहा ग्रोथ जेकॾहिं उहो मेच्योरिटी खे यानी हिकिड़ी 18 साल जी उमिरि खे पुॼी वियो उन खां पोइ उहो जेको खोट आहे या जेको हुनखे नुक़सानु जिस्म खे थी वियो आहे उहो पूरो नथो थी सघे, छो त हाणे उनजी वाध वारी उमिरि ख़तमु थी वई। हाणे जेको हुनखे प्रोटीन न मिलिया उन जी कमी जेका आहे उहा पूरी कान थी सघे। तंहिं करे जेको नंढो ॿार आहे जंहिंखे ग्रोथ करणी आहे, वाध करणी आहे, उनखे वधीक प्रोटीन खाराए वञनि त उन जी जेका आहे न वाध सुठी थिए, उन जो जेको जिस्म आहे उहो सही थिए। उन खां सवाइ जेको उनजा वार बहितर थियनि, नज़र बदर जो मसइलो जेको आहे उहो बि न थिए या ॿुधण जा मसइला बल जेको सॼो जिस्म आहे उन लाइ उन जी बनावट जे लाइ प्रोटीन जेका आहे उहा लाज़मी आहे। उन खां पोइ ॿिया थींदा आहिनि फंक्शनल प्रोटीन यानी कम वारा प्रोटीन। ही मुख़्तलिफ़ एंज़ाइम हूंदा आहिनि जेके कैटेलिटिक एक्टिविटी कंदा आहिनि, यानी जेके वॾा मॉलिक्यूल हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते पाण मानी खायूं था त उहा मानी जेका आहे उहा मैदे में पुॼे थी, मैदे खां पोइ आंडे में, त उते मुख़्तलिफ़ हिकिड़ा एंज़ाइम हूंदा आहिनि जेके उन्हनि वॾनि मॉलिक्यूल खे नंढनि में तोड़ींदा आहिनि। जेसिताईं उहे नंढनि में न टुटंदा तेसिताईं उहो जेका उहो रत में जज़ब पहुचंदो। त उहो जेको कैटेलिटिक एक्टिविटी आहे यानी वॾनि मॉलिक्यूलनि खे नंढनि में तोड़णु, उन खां पोइ उहे वरी जंहिंमें रत में जज़ब थींदा, रत खां पोइ उहे वरी मुख़्तलिफ़ सेल में पुॼंदा आहिनि, अंदरि हर सेल में वेंदा आहिनि। उन सेल में वरी उहे नंढा मॉलिक्यूल गॾिजी वॾा मॉलिक्यूल ठाहींदा आहिनि, त वापसि वरी नए सिरे सां प्रोटीन ठहंदी आहे। त इहो सभु कमु जेको आहे उहो एंज़ाइम कंदा आहिनि, उहे फंक्शनल प्रोटीन आहिनि। अच्छा उन खां पोइ प्रोटीन जेके आहिनि उहे हार्मोन तौर बि कमु कंदा आहिनि, ग्रोथ फैक्टर, जीन रेगुलेटर। हार्मोन जी इंसुलिन हिकिड़ो हार्मोन आहे, इंसुलिन जेकॾहिं न हूंदो त जिस्म में जेको आहे उहा शुगर लेवल जेका आहे उहा घटि रहंदी या जाम वधी वेंदी, नॉर्मल कान रहंदी। त अहिड़ा इंसुलिन आहे या ग्लूकोगोन आहे त उहे बि प्रोटीन जा ठहियलु हूंदा आहिनि। ऐं जेके शुगर खे नॉर्मल करण जे लाइ, कार्बोहाइड्रेट खे जिस्म में नॉर्मल करण लाइ लाज़मी आहिनि। उन खां पोइ ग्रोथ फैक्टर यानी जेको अहिड़ा फैक्टर जेके वाध जे लाइ ज़रूरी हूंदा आहिनि, या जीन रेगुलेटर यानी जीन रेगुलेटर जो मतिलबु हूंदो आहे उहे एक्टिवेट कंदा आहिनि कंहिं बि जीन खे त उहा प्रोटीन ठाहे। त इहे जेके आहिनि उहे सभु कमु इहे प्रोटीन कंदा आहिनि। अच्छा उन खां सवाइ प्रोटीन जेके आहे उहा सेल सरफेस रिसेप्टर, रिसेप्टर छा खे चइबो आहे, जेके सेंसरी इंफॉर्मेशन रिसीव कनि। जीअं मिसाल तौरु अखियूं जेको आहे न उहो ॾिसण जो रिसेप्टर आहिनि, उन में ॾिसण वारा रिसेप्टर मौजूदु आहिनि। कनु हूंदो आहे हुन में ॿुधण वारा जेके आहिनि उहे रिसेप्टर मौजूदु आहिनि। जेका ज़बान हूंदी आहे उन जे मथां चखण वारा रिसेप्टर हूंदा आहिनि, उहे मिठाण खे चखंदा आहिनि, महसूसु कंदा आहिनि मिठी शइ खारी शइ, त इहे रिसेप्टर आहिनि जेके इंफॉर्मेशन रिसीव कनि, त उहे बि प्रोटीन जा ठहियलु हूंदा आहिनि। उन खां पोइ प्रोटीन जेको आहे उहो नंढनि नंढनि मॉलिक्यूल खे
जेको आहे उहो जिस्म में ट्रांसपोर्ट कंदो आहे। जीअं मिसाल तौरु नंढो जेको हिकिड़ो अमाइनो एसिड आहे उनखे वञी किथे प्रोटीन ठाहिणी आहे त वॾो हिकिड़ो प्रोटीन जेको आहे उहो नंढनि अमाइनो एसिड खे ट्रांसपोर्ट करे उहो हिकिड़ी जॻह खां ॿी जॻह ते पुॼाईंदो। उन खां सवाइ जेके एंटीबायोटिक खाईंदा आहियूं उहा एंटीबायोटिक बि जिस्म में वञी उन खां पोइ प्रोटीन सां बाइंड करे पोइ जेको आहे उहो ट्रांसपोर्ट थींदियूं आहिनि। त इहे सभु कम जेके आहिनि उहे प्रोटीन कंदो आहे। अल्लाह हाफ़िज़। वधीक वीडियो ॾिसण जे लाइ सिंध एजुकेशन चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा। महिरबानी।